करे तू मन मुझा हरदम संतन जो सत संग करे तू मन मुझा हरदम संतन जो सत संग करे तो मन मुझा हरदम संतन जो सत्संग करे तू मन मुझा हरदम संतन जो सत्संग संतन जो सत्संग कर तू 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 संतन जो सत्संग करे तू मन मुझा हरदम संतन जो सत्संग करे तू मन मुझा हरदम संतन जो सत्संग संतन जो
चो श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम। संतन महात्माउनि जे संग में महापुरुषनि जे संग में संत चइबो आहे सज्जन पुरुष खे, जंहिंमें 7 अखर अचे सज्जन आहे। 7 अखर जंहिंमें अचे त बहुवचन में संत ठहंदो आहे। सत संतौ संत ईअं ठहंदो आहे। मिसाल जे कवि साहिब ये हिंदीअ में त असां संत जी ख़बर आहे, जंहिं अखर जी रूढ़ अखर ख़बर आहे न, भई जीअं मां चवां जलज त जल जी माना ईंदी आहे कमल, कमल जो गुल। पर जलज ख़ाली कमल न हूंदो आहे, पाॿोड़ा बि थींदा आहिनि, पाणीअ पिया बीह बि थींदा आहिनि। अञा हिन में घणेई शयूं ठहंदियूं आहिनि, जेतिरियूं ठहंदियूं आहिनि, उहे सभु जलज माना पाणीअ में पैदा थियण वारियूं आहिनि। तीअं संत जी माना के कहिड़ो अखर आहे त 7 अखर आहे। एक वचन में सत चवां ऐं बहुवचन में हुनखे चवणो जीअं भई घणा हुजनि। गुजरातीअ में ख़ाली ओ जी मात्रा लॻबी आहे। हिकिड़ी हीअ पेन आहे, इनखे बहुवचन करणो हुजे अंग्रेजीअ में पेन एस लॻंदी, पर गुजरातीअ में ख़ाली ओ लॻंदो, पेनो ईअं चवणो पवंदो न। मिसाल जेकी चओ पुरुष आहे उनजो पुरुषो, स्त्री आहे स्त्रियो, हिते ईअं बहुवचन ईअं ठाहींदा आहिनि। तीअं 7 अखर जी संस्कृत में जेकर बहुवचन ठाहिणो हुजे त छा ठहंदो? संत ठहंदो आहे। जंहिंमें 7 आहे ऐं हमेशह 7 आहे, घणे में घणो आहे 7, सिर्फ़ु 7 आहे। 7 7 7 3 दफ़ा चओ त बहुवचन ठहंदो आहे, प्ल्यूरल ठहंदो आहे। त 7 जो प्ल्यूरल अखर आहे संत। पर इहा संस्कृत जी करे हले कान थी, खे ॼाण कोन्हे त असां संत जी माना चयो भई हिकिड़ो ई संत आहे। जंहिंमें ख़ाली सत हुजे, सदाईं सचाई हुजे, सदाईं आनंद हुजे, उनखे चइबो आहे जेको सत आहे, चित आहे, आनंद आहे, टे आहे, उनखे संत चइबो आहे। ईअं परमात्मा जो नालो आहे सच्चिदानंद। कहिड़ो मां चवां भई बोलो सच्चिदानंद भगवान, माना सत चित आनंद रूप जेको परमात्मा आहे उनजी जय, ईअं था चओ। उहो सत चित ऐं आनंद। सत माना जेको सदाईं हुजे, चित माना जंहिंमें कुझु चेतनता हुजे, जंहिंमें कुझु चुरपुर हुजे, जंहिंमें काई हलचल हुजे, जंहिंमें कोई ज्ञान हुजे, जंहिंमें कोई सेंस हुजे, उहो चित आहे। परमात्मा असांजो स्वरूप कहिड़ो ठाहियो आहे? चेतन। तव्हां असांखे ॼाण पवंदी आहे, सेंस हूंदो आहे। जेॾी महिल माण्हू ॿुढो थींदो आहे, सफ़ा बीमार थी बिस्तरे ते किरी पवंदो आहे, पोइ डॉक्टर ॾिसंदो आहे, अलाए हिकिड़ी हथोड़ी खणी ईंदा आहिनि या हिकिड़ो पेचकस अहिड़ो चुंबदार बि हूंदो आहे, उहो पेर खे ईअं जोर सां गहंदो आहे त ख़बर न पवंदी आहे। चवंदा हाणे हिन पेरनि मां साहु वियो हली, वरी गोॾे ते जोर सां हथोड़ी हणी ॾिसंदो आहे भई आहे की न आहे। त भई केतिरो सेंस आहे। हींअर केवली ख़ाली पेर ते हले, तव्हां ॾिठी थोरी, अंदरि माण्हू वेठो आहे ख़बर न पए, पर न पवंदी आहे। छो पवंदी आहे? हिन पेर जे चमड़ीअ खां काई अहिड़ी तार जुड़ियल आहे जेका दिमाग़ ते पहुचाए थी भई कुझु सुर सुर थी। असांजो हिकिड़ो संत हो, हुनखे वरी घणी सुर सुर थींदी। माना कीअं थींदो? हिते सुर सुर थिए, हिते कुझु बि न हूंदो आहे, पर वहम जी दवा कान्हे न। थींदो छा आहे, केॾी महिल हवा आहे पंहिंजी नस में किथे अची वञे त थोरो ईअं सिरकंदी आहे, त लॻंदो भई कुझु सिरकी आहे, सिरकंदो कुझु बि कान्हे। पर वरी जंहिंजो वांदो माण्हू वेठो आहे, पोइ उनखे कुझु न कुझु पियो सिरके, कोई तिरके, कोई गिरके, कोई हिरके, छा बि थींदो पियो आहे वांदे माण्हू जे लाइ। कम वारे माण्हू खे कुझु बि न थींदो आहे।
छो उन जो कम जे पासे ध्यानु आहे, पर कीअं ख़बर पवंदी आहे? वरी सेंस असांजो केतिरो आहे, चेतना असांजी केतिरी आहे, चेतनता असांजी केतिरी आहे। मां किथे सनानु कोठीअ में सनानु पियो कयां, दर बंदि हो, उन जे ॿाहिरां केरु लंघियो त मां सॾु कयोमांसि, फलाणा, चई तोखे कहिड़ी ख़बर पई? मुंहिंजो तुंहिंजे पेर जी जेका हलणी आहे न, कंहिंजी हलणी, हर कंहिं, भले ई सभु चंपल घिसकाए हलंदा आहिनि, मायूं त ख़ासि करे पेर खणी न हलंदियूं आहिनि, हा पेर घिसकाए हलंदियूं आहिनि, पर सम्झो भले घिसकाए हलनि या खणी हलनि, कीअं ख़बर पवंदी आहे भई फलाणो हले पियो? स्कूटर आहे, स्कूटर जी जेका फटफट आहे सभिनी साॻी थींदी आहे, पट 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 थींदी आहे न जेका हलंदो आहे, पर कंहिंजो स्कूटर अचे पंहिंजे घर में पंहिंजो त ख़बर पवंदी आहे भई असांजो स्कूटर आयो आहे, उनजी आवाज़ अलॻि अलॻि हूंदी आहे, या आवाज़ में काई पहचान हूंदी आहे? न हूंदी आहे, पर असांजी चेतनता आहे, असांजो सेंस आहे, ख़बर पए थी त फलाणी ॻाल्हि आहे। हींअर केरु हिते मां वेठो हूंदो आहियां पंहिंजे कमरे में, पोइ वरी हिते केरु ॻाईंदो आहे त फलाणो पियो ॻाए, उनजी आवाज़, उनजो टोन, उनजो बिहक जो हिसाबु, उनजे चवण जो हिसाबु, ख़ाली आवाज़ न, सभु ॻाल्हि, भले साॻियो आवाज़ हुजे तॾहिं बि। हे फ़ोन मिलिया आहिनि, फ़ोन में बि सेंस हूंदो आहे, अहिड़ो स्विच हूंदो आहे, पोइ ख़ाली उनखे चओ भई राम, त उन राम जो नंबर मिलाए ॾींदो, पर तव्हां चवंदव जंहिंजो फ़ोन हूंदो, जंहिंजी सेटिंग हूंदी, उहो ॿिए कंहिंजो न खणंदो। वॉइस कनेक्शन छा थींदो आहे? वॉइस मेक, आवाज़ ते परखे, वरी हथ ते, एतिरो असांजो सेंस आहे त इहो छा आहे? असां लॻे भॻवानु आहे कान, इहा चेतनता कंहिंजी आहे? ॿुधायो, कोई बि नास्तिक अची ॿुधाए न भई हीअ भॻवान जी कोन्हे, इहा मुंहिंजी आहे, हाणे ॾेखार भई तुंहिंजी आहे, ॾिसूं था तूं केरु आहीं, इहा त ख़बर माण्हूअ खे पवणु खपे न। इहो किथे ख़बर पवंदी आहे? इहा संतनि महात्माउनि में सत आहे, माना हुन में आनंद बि आहे, हमेशह बि आहे, उहा चेतनता बि आहे। वरी माण्हूअ खे ख़ुशी, माण्हूअ खे आनंद किथे मिलंदो आहे? धीरे धीरे सम्झ में ॻाल्हि ईंदी, हिकदमि न सम्झ में ईंदी। नंढड़ो ॿारु हुजे ऐं फुको खणी अचो, ऐं उनखे फूकियां त ॿारु ख़ुशि थींदो, पर जेकर उनखे सुई हणी टोड़ियांसि त, दॿाए करे अगरबत्तीअ सां कीअं बि फोड़ियांसि त उनखे दुख थींदो, रुअंदो, भई छो फोड़े छॾियो, इहो वापसि मूंखे ॿियो वठी ॾियो, वरी ॿियो हुनखे फूलियल खपे। नंढड़ो आहे, थोरो वॾो थिए पोइ छा कंदो आहे? पाण ई पियो फोड़ींदो आहे। अड़े फोड़ण में सुठी ॻाल्हि, अॻे तोखे वणियो कोन, हाणे फोड़ी छो थो? पर हाणे हुनखे सुख जेको आहे फोड़ण में थो मिले। त हाणे हिकिड़ो सुवालु, फूकण में आनंद आहे कि फोड़ण में आनंद आहे? जे तव्हां ॿुधायो। उमिरि सारू भाई फ्री हली, हिन कंहिंखे फूकण में आनंद आहे, कंहिंखे फूलण में, भई फूकियोसीं या कंहिंखे फोड़ियोसीं। त काई शइ ठाहिण में आनंद ईंदो आहे, कंहिंखे ठाहिण में आनंद ईंदो आहे। पापड़ पाण खाईंदा पिया आहियूं, ॿ ॿार पाण में भाउ भेण हुजनि, पोइ भाउ जोर सां ईंदो, ठक हुनखे धक हणी भञी वेंदो पापड़ खे, छो थो भञे? कंहिंखे किथे आनंद जो ख़बर? आनंद सभिनी में आहे, फोड़ण में बि आनंद आहे ऐं फूकण में बि आनंद आहे। कंहिं शइ खे ठाहिण में बि आनंद आहे ऐं कंहिंखे डाइण में बि आनंद आहे। असांखे आश्रम ठाहियो पिए तॾहिं बि आनंद हो, वरी डाइनि पिया त अञा वाला ॾाढो कोन अथनि। डाइण में बि आनंद हो, छाकाणि अञा ॾाढो कोन त छो जल्दी जल्दी पिया कयूं, भई इहो डहे त वरी ॿियो डहे न। ऐं असां हुते ॿाहिरि किथे जाकर्ता में पुंचाक में हुआसीं, हुते हिकिड़ी मस्जिद ठहियलु आहे। आई ॼटनि जो मुल्क त मस्जिद ई आहे, पर सुठी ठहियलु आहे ॾाढी, हिल स्टेशन ते। वरी मस्जिद ते वरी असांजे पासे में वरी कंहिं पंहिंजे सिंधी शंकर भॻवान जो मंदरु ठहियो, उहो बि वरी वाह जो ठाहियो अथई। हलियो आहे न पुंचाक में शंकर भॻवान जो मंदरु बि वाह जो ठाहियो अथई। पर माण्हू भई जेॾी महिल अचनि हूंदा त ईंदा हिल स्टेशन ते, सर्दीअ जी मौसम आहे, गर्मीअ में हुजे तॾहिं अचनि, सियारे में वरी केरु अचे, अॻे ई सीउ पियो पए।
माण्हू पंहिंजे तफ़रीह जे वास्ते पिकनिक मनाइण जे वास्ते हू छा ठाहे रखंदा आहिनि फार्म हाउस, उन हिसाब सां उते वेंदा आहिनि। जॾहिं वञनि तॾहिं शंकर भॻवान जी पूॼा थिए त शंकर भॻवान फार्म में या हाउस में ॿिन्ही बंदि पियो हुजे, खेत में या हाउस में बंदि पियो हुजे, उनजी पूॼा केरु करे कोन। जॾहिं वरी केरु वञे त उहो करे, पर चई रखियो भई जॾहिं बि केरु वञे त भले अचो, खोले रखंदो आहे। पोइ नौकर वोकर रखियल, पर नौकर बि ॼट उहो थोरी कोई शंकर भॻवान जी पूॼा करे, कंदा आहिनि थोरी भई गुल फुल चाढ़े छॾियो, भई भॻवानु आहे हिंदुनि जो वरी करे अचे। पर माना जहिड़ी हुनजी भावना, प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। त इहे पाण में ॻाल्हायूं पिया, चई त ही राम मंदर त ठाहे छॾियनि, न ठाहे, ॿिया बि घणेई मंदर ठाहिनि पिया, पर पोइ काई मस्जिद ठाहे ॾेखारे, हीअ मस्जिद ठाहे ॾेखारींदे, ॾाराए ॾेखारी त एतिरे में असां अञा ॻाल्हायूं पिया, केरु चए न ॾे, केरु साईं मुस्लमाननि जो राज आहे, कीअं ॾाराए सघबी? उते क़ाइदो बि मुस्लमाननि जो, रहन बि मुस्लमान, हलाइण वारा उथण विहण वारा सभु मुस्लमान, हिंदू आहिनि ई कान। हिंदू जेको अचे ईअं हुजे, पर हुनखे राज बाज न, मुस्लिम कंट्री आहे, त उते मस्जिद खे केरु ॾाहे सघे? ॾाहे सघे केरु? उन्हनि जो ई त राज आहे, उहे ई मालिक आहिनि। त सेठ साहिबु अची वियो, माना सेठ साहिब खां पुछनि, साईं ईअं असां ॻाल्हायूं पिया पाण में, हीअ मस्जिद करे ॾाहे सघे, ॾाराए सघे? चई हा, सुभाणे ई ॾाराए ॾे, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। छा चई? सुभाणे ई ॾाराए ॾेई, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? अरे जेसिताईं मुस्लमान जो राज आहे, मुस्लमान कीअं ॾाराईंदे? चई चओ तूं ॻाल्हि कर, सुभाणे ॾाराए ॾेई, कोई वॾी ॻाल्हि न आहे, देरि में एतिरी, सुभाणे ई ॾाहींदा, ऐं मुस्लमान खां ई ॾाराईंदुमि, ॿियो बि केरु कोन ॾाहींदो। चई पोइ ठाराए ॾियणी पवंदी। चई उहो तो थोरी चए, ठाराए त ॾियणी पवंदी न, न ई करे ॾाराए छो नथा सघूं? हिते बि ॾाराए सघूं था, पर मंदरु ॾाराए सघूं था, ठाराए नथा सघूं। एतिरो फ़र्क़ु आहे। भले राज कंहिंजो बि हुजे, पाण खे ख़बर न आहे, पर आनंद कंहिं में आहे? ॾाहण में आहे की ठाहिण में आहे? तव्हां पुछां थो, माण्हूअ जे मरण में आहे की ॼमण में आनंद आहे? कंहिंजे मरण में आहे, कंहिंजे ॼमण में आहे? आनंद सभिनी पासे आहे, जंहिंखे तव्हां मञो, जिते तव्हांखे सम्झ में अचे। किथे का शइ ॾाहण में आनंद ईंदो आहे, का शइ ठाहिण में आनंद ईंदो आहे। हिकिड़े ॾींहुं शनि देवता जी पिक्चर पई हले, प्रेम सां चओ श्री राम। और लक्ष्मी अची वई, हाणे त खां सम्झी विया कथा, ॾिठी आहे शनि देवता जी पिक्चर खे? शनि देवता ऐं लक्ष्मी पाण में अटकी पिया। हो चए भई आऊं श्रेष्ठ आहियां, हो चए आऊं श्रेष्ठ आहियां। ॿिन्ही में केरु श्रेष्ठ आहे? शनिदेव श्रेष्ठ आहे या लक्ष्मी श्रेष्ठ आहे? संस्कृत हिंदी में हलंदा, प्रेम सां चओ श्री राम। अटकी पिया, पाण में विड़ी पिया। चई न मां सुठी आहियां, हुजे मां सुठो आहियां। छा चई? केरु सुठो आहे तव्हां ॿुधायो? नारद अची वियो, ऐं नारद खे चयनि, नारद चयो मूंखे वार कान्हे मथे ते, मुंहिंजी इहा ठोड़ बि तव्हां गुम कंदा। ॿई तिखा माण्हू आहियो, जे चवंदो हू सुठो त मूंखे ॾाहे रखे, हो लक्ष्मी त लक्ष्मी ॾाहे रखे। सुठा त ॿई आहियो, ॿिए खे ॾाहण में, सुठो ठाहिण जो कमु थोरी कंदा हुआ। चई न ॿुधाए, असां तूं संत आहीं, असांखे कृपा करे ॿुधाए। चई तव्हांखे त मां ॿुधाए छॾंदो, पर मुंहिंजो बि ख़ैरु थियणु खपे की न? न मुंहिंजो बि ख़ैरु थिए की न? हर मां मरां छा? चई न महाराज तूं कृपा करे ॿुधाए। चई त पोइ थोरो तव्हांखे मुंहिंजो कमु करिणो पवंदो। चई कहिड़ो? चई कहिड़ो बि चवां तव्हांखे कमु करिणो पवंदो त ॿुधाईंदो, न त न ॿुधाईंदोमांव, त मां वञा थो नारायण। अरे न न वे वे पहिरीं ॿुधाए वञ, असांजो फ़ैसिलो करे वञ। छा ॿुधाइनि ख़बर अथव फ़ैसिलो छा कई? चई थोरो हीअं वञ होॾां, शनि देवता खे चई, लक्ष्मीअ खे चई त बीह रहो वञ। वरी शनि देवता चई हिनखे चई हाणे तूं वञ। त हीअ वञे पई, लक्ष्मी वञे पई ऐं शनि देवता अचे पियो। वरी शनि देवता वञे पियो ऐं लक्ष्मी अचे पई। हिकिड़ो ईअं शनि देवता वञे पियो, लक्ष्मी अचे पई, वरी लक्ष्मी वञे पई, शनि देवता अचे पियो। और ॿई पियो चए अति सुंदर, अति सुंदर, अति सुंदर। चई छा आहे? तूं ॿिन्ही में पियो चई की असांखे सम्झ में कोन आहे।
चई तुंहिंजो वञणु जेको आहे न उहो सुठो पियो लॻे ऐं हिन जो वरी अचणु सुठो पियो लॻे, हाणे छा कयां। हुन त ईअं सम्झ ईअं आहे कोन, इहो त हुन चई, पर हक़ीक़त छा आहे उहा वरी तव्हांखे हाणे ॿुधाईंदुमि। प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। पहिरीं शनि देवता कीअं हूंदो आहे ख़बर आहे? कंहिंखे स्वरूप उन जी ॼाण आहे? हिकु त सदाईं कंधु हेठि कंदो आहे, छा चए न तव्हां किताब ॾींदोमांव पढ़जो। शनि देवता जहिड़ो भॻवान जो भॻत कोई आहे ई कोन, थियो न आहे, थींदो न। छा चए? शंकर भॻवान जी भक्ति कंदो आहे, शंकर भॻवान जो नाम जपींदो, ओम नमः शिवाय, 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 हरि ओम नमः शिवाय, सदाशिव हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, सदाशिव हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। हाणे उहो शनि देवता उनजो हिसाब कीअं कंधु सदाईं हेठि आहे, परमात्मा जो नाम जपींदो आहे। चई यार कंधु त मथे खण, ॾिसूं त सही। चई मूंखे ज्योतिषीअ चयो आहे त जेको न तुंहिंजो मुंहुं ॾिसे उनखे तकलीफ़ ईंदी, इन करे मूंखे मुंहुं मथे खणणो ई कोन्हे। वीचारे खे कंध में सूरु पइजी वियो आहे, पर कंधु मथे केर बि चएसि मथे खणंदो ई कोन्हे। आख़िर गुरूअ चएसि, गुरू कहिड़ो? शंकर भॻवान। चई यार तूं घटि में घटि मुंहिंजो त दर्शन कर, तुंहिंजो दर्शन मां कयां न कयां। चई तुंहिंजो मन तूं मुंहिंजे दिलि में न वेठो आहीं, आहे मुंहिंजे दिलि में तूं वेठो आहीं, तुंहिंजो दर्शन आऊं दिलि में कयां पियो। मथे खणंदुमि त तूं ॾिसंदे तोखे तकलीफ़ पवंदई। चई न मूंखे कुझु कोन थींदो। चई पोइ तुंहिंजो हुकुम मञा त थोरो ईअं मथे कयो हेठि कई। अड़े चई तूं मुंहुं त ॾेखार मूंखे, ॾिठई। शंकर भॻवान चयो त पोइ भला छा ॻाल्हि अथई? चई पोइ जीअं चई मूंखे कुझु बि कोन थींदो, मूंखे तूं सदाईं ॾिस, आऊं बि तोखे ॾिसां। हो शंकर भॻवान खां सवाइ कंहिंखे ॾिसंदो कोन्हे। शंकर भॻवान चवंदो अहिड़ो मुंहिंजो भॻत आहे, इनखे त भाई ॾिसणो ई पए। माउ आहे हिकिड़ी, टाइम थी वियो आहे 31 थिया आहिनि, हिकिड़े मिंट जी ॻाल्हि ॿुधायां थो। प्रेम सां चओ श्री राम, सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। अंग्रेज़ माई हुई, पढ़ियल लिखियल उताल, होशियारु हुई ॾाढी। उन जे पुट खे थोरी तकलीफ़ थी पई, कहिड़ी जो उन साहु खणे पियो न, त उन साहु छॾे त उन मां साह में ज़हरीली हवा निकिरे, जो केरु 2 मिंट वेहे त उहो मरी वञे, उनखे खणी वञो। अहिड़ी तकलीफ़ थियसि। उन वटि केरु वेहे ई न, रोटी बि ईअं फिटी करे कुते खे ॾिबी आहे, हा वठि, ईअं रोटी ॾेई करे ऐं हली वञे। हिकिड़े ॾींहं जे मन में आयो छोकिरे जे, माउ खे सरगई आई। चई तूं मूंखे ईअं रोटी फिटी थी करे वञी, तोखे मुंहिंजे लाइ प्रेम कोन्हे? चई आहे। चई मुंहिंजे भरिसां वेह। चई वियां थी। चई न मुंहिंजे भरिसां वेह, त वेठी। हाणे 5 मिंट त छा कोन थिया त माई त बेहोश थियणु लॻी। ॿिया माण्हू आया, हुनखे हटाए छॾनि, माई खे छिकनि, छोकिरे खे चवनि तोखे ख़बर कोन अथई, मारी दे माणे खे, वठी आयसि। थोरो घणो इलाजु कयनि, होश में आई। चई तूं पढ़ियल लिखियल आहीं, तोखे ख़बर न आहे तुंहिंजे पुट खे कहिड़ी तकलीफ़ आहे? चई आहे। चई पोइ छो वेठी आहे? चई त मां बि माउ आहियां, कोई धारी कान आहे, मुंहिंजो पुटु आहे। मूंखे चई मुंहिंजे भरिसां वेह, मां वेहंदुसि, मूंखे पंहिंजे साह जी परवाह। शंकर भॻवान बि चवंदो आहे शनि देवता मूंखे ॾिसजां, ॿिए कंहिंखे, हो त वीचारो मथे कंहिंखे बि न ॾिसंदो आहे, पर भॻवानु शिव खे ॾिसंदो आहे। इन जहिड़ो भॻत ॿियो मिलंदो कोन्हे। तेरे भॻत माण्हू मिले त कंहिंखे नुक़सानु पवंदो न आहे, माण्हू डप में पाण ई पिया मरंदा आहिनि। मां हिकिड़ो किताबु पढ़ियो, भई नांग कंहिंखे डंग छो वणंदो आहे? छो वणंदो आहे? डप में। नांग जो कंहिंसां वेर आहे छा? नांग त देवता आहे,
पर चई मूंखे मारे न इन करे हू फूकार वणंदो आहे माण्हू डप में ई पिया मरंदा आहिनि नांग बि डप में न त नांग कंहिंखे मारे ई कान मूं तव्हांखे पहिरीं बि ॻाल्हि ॿुधाई आहे भॻवान जी भॻत अचण सां कंहिंखे तकलीफ़ थींदी कोन्हे कंहिंखे बि शनीअ जी काई तकलीफ़ थियणी कान्हे अॼु ताईं कंहिंखे थी न आहे पंहिंजे पाण में केर बि मरे पियो त हुनखे छा करे सघिबो चई तो कोई 7.5 साल जो शनि अथई चई हाणे 7.5 साल मां वई राम राम जपींदुमि या ओम नमः शिवाय जपींदुमि हाणे शनि छा कंदो फ़ाइदो कंदो या नुक़सानु कंदो तव्हां ॿुधायो नुक़सानु करे न असुल न करे वेचारो अहिड़ो सुठो आहे तव्हां नाम जपियो ऐं नाम न जपियो त आऊं बि मारींदुमि आऊं बि नुक़सानु कंदुमि डंडो खणी मारंदुमि शनि बि मारे थो नाम न जपण वारे खे त गारियूं ॾे पियो न ॾे पियो तव्हां बि ॾिजोसि नाम छो नथो जपे मानक होय के नाम न जपिया क्यों मानक देह लजाई है माण्हू थी करे ऐं तो माण्हू थी करे राम न जपी त पोइ मानुष खे लॼाईंदो न अहिड़ी कहिड़ी फ़ाइदे जी ॻाल्हि आहे माण्हू थियो आहे इंसान थियो आहीं त नाम जो स्मरण कर पोइ तोखे शनि देवता बि कुझु न कंदो ॿियो केर बि कुझु न कंदो हर ई तोखे फ़ाइदो ॾींदा ऐं जे नाम न जपींदे त विष्णु भॻवान बि तोखे मारे पूरो कंदई पिठिया में कोन थो भाई पर कंदो छाकाणि त नाम जपींदा त राम भॻवान खे चयो आहे हिकिड़े ॾींहुं मां हिकिड़ो सलोक पियो ॿुधायां राम भॻवानु चयो हिकु दफ़ो केरु मुंहिंजी शरण में अचे तव्हां हुनखे पार कयो राम चयो आहे कंहिं चयो आहे राम भॻवानु त उहा ॻाल्हि पुख़्ती हूंदी आहे कृष्ण भॻवानु चए त चई करे फिरी वेंदो हुन सां को फंदो आहे छा पर राम जी ॻाल्हि कीअं पुख़्ती हूंदी आहे त उन राम ई चयो आहे सुठी ॻाल्हि ॿुधायो ख़राबी ॿुधाईंदोमांव हाणे कीअं राम छा चई भई मानुष न पाए शरीर पाए करे बड़े भाग्य मानुष तन पावा सुर दुर्लभ सदग्रंथन गावा साधन धाम मोक्ष कर द्वारा पायन जहीं पर लोक सवारा सो परत्र दुख पावही चो सो परत्र दुख पावही माना परत्र माना उते वञी करे दुखी थींदो ऐं कीअं दुखी थींदो सिर धुन धुन पछताए सिर धुन धुन पछताए इहो केरु थो पिटे तव्हांखे राम भॻवानु उन जी ॻाल्हि जेकर पकी आहे त पकी राम कॾहिं वात रामो दुर्ना बि भाषते राम ॿीहर कॾहिं ॻाल्हि चवंदो ई कोन्हे हिकु दफ़ो चई माना पथर ते लीक पर जेतिरी तव्हां राम जे बारे में तव्हांखे ॼाण कृष्ण भॻवानु चई वरी फिरी बि वेंदो आहे उनजी ख़बर न आहे पर राम चए त पकी ॻाल्हि आहे राम चयो आहे तव्हांखे पछताइणो पवंदो जेकर राम न जपींदा कीअं सलोक चयो न पहिरियों यादि पढ़ायो सो परत्र दुख पावही सो परत्र दुख पावही सिर धुन धुन पछताए सिर धुन धुन एतिरो पछताइणो पवंदो जेकर नाम जपींदा इन करे नाम जपो संतनि जे संग में अची करे त आनंद थी पवंदो बोल श्री कृष्णचंद्र भॻवान की जय मोहन लाल।